अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। MG ऑफिशियल हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थियो आहे तव्हांजी ख़िदमत में हिकु नए वीडियो सां गॾु। हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासूं हिकु सिंध जो नामवर अदाकार, मशहूरु अदाकार असद कुरैशी जे ज़िंदगीअ जे बारे में। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। तव्हां दोस्तनि जो घणो वक़्तु नथा वठूं, त उन खां पहिरियां अगरि तव्हां असांजे चैनल MG ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MG ऑफिशियल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन खे प्रेस करे छॾियो। त हू किथे पैदा थियो आहे, हुनजी नंढपण जी ज़िंदगी किथे गुज़री ऐं हीउ केसि ताईं पढ़ियो ऐं हिन शोबज़ में अचण जे लाइ छा सोचियो, कीअं आया ऐं कहिड़े ड्रामे में मशहूरु थिया, इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। त उन जे करे हिन वीडियो खे स्किप न कयो ऐं आख़िर ताईं ॾिसो। असद कुरैशी जे बाबा जो नालो इलाही बख़्श कुरैशी हो। हीउ 1 मई 1955 ईस्वी में शिकारपुर में पैदा थियो। हिन इंटर ताईं तइलीम शिकारपुर में पिराई। उन खां पोइ 1976 में ग्रेजुएशन कयईं सिंध यूनिवर्सिटी मां। हिन 1962 में शोबज़ में पंहिंजे करियर जो आगाज़ सिंध फिल्म इंडस्ट्री स्टेट डायरेक्टर तौरु कयो। उन ई विच में तइलीम बि हासिलु कंदो रहियो। 1972 ईस्वी खां पोइ केतिरा ई साल फिल्म डायरेक्शन जो बाक़ाइदगी सां कमु कयईं। मशहूरु अदाकार अब्दुल लतीफ़ साकी ऐं शहबाज़ दुरानी जे ज़रिए ई ड्रामनि में आयो। 1985 में पहिरीं फिल्म हैदर ख़ान में अदाकारी कयईं। पोइ नादर गौहर जे जिए लतीफ़ शहीद अदाकार खेसि वॾी शोहरत हासिलु थी। उन खां अलावा हिन केतिरा ई ड्रामा कया, जिन्हनि मां होशू, पथर जी दुनिया, कारो सिज इहे पिण आहिनि। उन्हनि खां अलावा हिन जेको दरिया पार फिल्म ठाहियो हुयो, उन फिल्म में हिन जो नालो संदूरो हो। अॼु बि हिन खे केतिरा ई माण्हू संदूरे जे नाले सां सुञाणींदा आहिनि। हिन जी शादी 1991 ईस्वी में थी। हिन जा 3 औलाद आहिनि। उन्हनि मां अली अब्बास, ज़ैनब बतूल ऐं फातिमा बतूल आहिनि। हीउ जॾहिं 23 सेप्टेम्बर 2016 में लाड़काना खां कराची वञी रहियो हुयो, तंहिं विच में सन जे भरिसां हिन जो रोड एक्सीडेंट थी वियो। उन में फातिमा बतूल वफ़ात करे वई। उन खां पोइ हिन जो रहाइश अञा ताईं कराची शहर में आहे। त दोस्तो, इहो हुयो असांजे अॼु जो नंढिड़ो वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त इन खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। इंशाअल्लाह तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़, माशाअल्लाह।